केमिस्ट्री क्लास 9 बाब 7 इलेक्ट्रोकेमिस्ट्री सबक 16 MCQs आओ आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजा जो लेक्चर जा मौजू आहिनि एक्सरसाइज जो सेक्शन ए जंहिंमें असां MCQs हल कंदासीं। सेक्शन ए आहे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स MCQs टिक मार्क द करेक्ट आंसर। 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, उन्हनि मां जेको करेक्ट असांजो ऑप्शन हूंदो उनखे असां टिक मार्क कंदासीं। सो असीं सवाल नंबर पहिरें खां हलूं था। सवाल नंबर पहिरियों आहे टिक मार्क द करेक्ट आंसर। एलाई ऑफ कॉपर टिन इज़ कॉल्ड। कॉपर ऐं टिन जे मठ खे छा सॾिबो आहे? ब्रास, ब्रॉन्ज, मोनल या डी बेल मेटल। हाणे इहे तव्हांखे 4 जेके मशहूरु एलाइज़ आहिनि उहे तव्हांखे यादि करणा पवंदा। उन्हनि में मुख़्तलिफ़ धातुनि जी मिलावट मुख़्तलिफ़ तनासुब सां इस्तेमालु थियल हूंदी आहे। सो कॉपर ऐं टिन मां ठहियलु हूंदो आहे डी बेल मेटल। सो असीं टिक कंदासीं बी खे। नंबर ॿियो आहे विच वन इज़ एलाई। हेठियनि ॾिनल ऑप्शन्स मां कहिड़ो मठ आहे? ए ग्रेफाइट, बी मरकरी, सी स्टील, डी वाटर। मठ ॿिनि धातुनि ऐं कंहिं गैर धातु जी मिलावट खे चइबो आहे। जॾहिं त ॾिसो ए ऑप्शन आहे ग्रेफाइट, इहो पाण अंसर आहे, कार्बान जो हिकिड़ो 2 रूप आहे। पेंसिलुनि में इहो गोरे जे तौर ते जेको असां लिखत जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं उहो ग्रेफाइट जो ठहियलु हूंदो आहे। तंहिंजे करे ही पाण अंसर आहे, सो इन सां ॿिए का मिलावट आहे कोन, तंहिंजे करे हिनखे असां छॾियूं था। बी मरकरी पारो, इहो पिणु अंसर आहे, मेटल आहे हिकिड़े क़िस्म जो। सी स्टील, स्टील असांखे एलाए लॻे थो। नंबर आहे असां वटि ॿियो वाटर। वाटर पाणी हिकिड़ो मुरकिब आहे, मिलावट कोन्हे का। एलाए मठ थींदो आहे, स्टील आहे मठ जंहिंमें असांजो आयरन हूंदो आहे ऐं उन में असांजो कार्बान बि मिलियल हूंदी आहे। हिकिड़ो उन में ॿियो बि अंसर हूंदो आहे, उन्हनि खे मिलाए करे पोइ इहो एलाए ठाहियो वेंदो आहे। तंहिंजे करे स्टील जेको आहे उहो असांजो मठ आहे। सो ऑप्शन सी करेक्ट आंसर आहे। असां उनखे टिक मार्क जो निशान लॻाईंदासीं। सवाल नंबर 3 आहे वैल्यू ऑफ 1 फेराडे इज़ इक्वल टू। 1 फेराडे केतिरनि कॉलम्स जे बराबरि हूंदो आहे? हेठां कॉलम्स में ऑप्शन ॾिनल आहे। साइंसदान हुयो फेराडे जंहिं 2 पंहिंजा कानून ॾिना हुया इलेक्ट्रोलाइसिस जा। फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस गिवन बाय फेराडे एंड सेकेंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलाइसिस। उन में हिकिड़ो यूनिट इस्तेमालु थिए पियो फेराडे जो, उहो केतिरे कॉलम्स जे बराबरि हूंदो आहे? ए 9.65 कॉलम्स, बी 9650 कॉलम्स, सी 96500 कॉलम्स, डी 965 कॉलम्स। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो फेराडे बराबरि हूंदो आहे 96,500 कॉलम्स जे। तंहिंजे करे 3 सवाल जो सही ऑप्शन आहे सी। सवाल नंबर 4 आहे विच वन इज़ नॉन इलेक्ट्रोलाइट। हेठियनि मां कहिड़ो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे जंहिंमां बिजली न गुज़रे, जेको आयोनाइज़ न थिए? ए अक्वस हाइड्रोक्लोरिक एसिड। हाणे एसिड्स जेके बि हूंदा आहिनि उहे तक़रीबन इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि, तंहिंजे करे हाइड्रोक्लोरिक एसिड जो थी वियो त इहो इलेक्ट्रोलाइट आहे। अक्वस सोडियम क्लोराइड, लूणु आयोनिक कंपाउंड बि ॻरियल हालत में या रिजियल हालत में बि इलेक्ट्रोलाइट हूंदा आहिनि, तंहिंजे करे हीउ बि नॉन इलेक्ट्रोलाइट न थियो। सी मोल्टन पोटेशियम क्लोराइड, हे बि रिजियल लूणु आहे, तंहिंजे करे इहो बि इलेक्ट्रोलाइट थियो। सो डी ऑप्शन जेको आहे यूरिया, उहो असांखे लॻे थो त ही नॉन इलेक्ट्रोलाइट आहे। सवाल नंबर 5 विच वन इज़ ऑक्सीडाइजिंग एजेंट? एल्यूमिनियम, हाइड्रोजन सल्फाइड, क्लोरीन, सोडियम हाइड्राइड। ऐं 4 असांखे ऑप्शन ॾिनल आहिनि, इन्हनि मां ऑक्सीडाइजिंग एजेंट केरु आहे? ऑक्सीडाइजिंग एजेंट जो कमु छा हूंदो आहे? ऑक्सीडेशन कराए, यानी इलेक्ट्रॉन लूज़ कराए। हाणे हिननि मां ॾिसो त इलेक्ट्रॉन लूज़ कराईंदो केरु? मिसाल जे तौर ते नॉन मेटल लूज़ कराईंदो आहे। सो क्लोरीन जेको आहे असांजो उहो ऑप्शन सही आहे त इहो ऑक्सीडाइजिंग एजेंट आहे। जॾहिं बि कंहिं मेटल सां मिलंदो त उनजी ऑक्सीडेशन कराईंदो, यानी उनखां लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदो। तंहिंजे करे सी
Chlorine is an oxidizing agent. सवाल नंबर 4 आहे which one is reducing agent. हाणे इन्हनि चइनि मां वरी रिड्यूसिंग एजेंट कहिड़ो आहे. रिड्यूसिंग एजेंट यानी जेको रिडक्शन कराए यानी गेन ऑफ इलेक्ट्रॉन कराए. सो मेटल जेके हूंदा आहिनि उहे सुठा रिड्यूसिंग एजेंट हूंदा आहिनि, तंहिंजे करे अल्यूमिनियम हिते मौजूदु आहे. असां अल्यूमिनियम खे टिक कंदासीं. ऑप्शन सी अल्यूमिनियम इज़ अ रिड्यूसिंग एजेंट जेको ॿिए कंहिं नॉन मेटल जी रिडक्शन कराईंदो यानी उन खां गेन ऑफ इलेक्ट्रॉन कराईंदो. सवाल नंबर 7 विच वन फॉर्म्स वीक इलेक्ट्रोलाइट सॉल्यूशन विद वाटर. हेठियनि मां कहिड़ी शइ पाणीअ सां जॾहिं मिलंदी आहे त कमज़ोर इलेक्ट्रोलाइट जो ॻार ठाहींदी आहे. हाइड्रोक्लोरिक एसिड इहो स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट ठाहींदो. पोटेशियम हाइड्रोक्साइड स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट ठाहींदो. सोडियम क्लोराइड आयोनिक कंपाउंड आहे, इहो बि स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट ठाहींदो. एस्टिक एसिड, हाणे ही ऑर्गेनिक एसिड्स आहिनि. ऑर्गेनिक एसिड एज़ कंपेयर टू दीज एसिड्स जिन खे असां मिनरल एसिड्स ॾींदा आहियूं, हाइड्रोक्लोरिक एसिड पोटेशियम हाइड्रोक्साइड, इन्हनि जी भेट में उहे वीक इलेक्ट्रोलाइट ठाहींदा आहिनि. सोडियम क्लोराइड बि आयोनिक कंपाउंड आहे, उहो बि असांजो स्ट्रॉन्ग इलेक्ट्रोलाइट ठाहींदो. तंहिंजे करे 7 सवाल जो सही जवाबु आहे डी, एस्टिक एसिड इज़ वीक इलेक्ट्रोलाइट. सवाल नंबर 8 इन डेनियल सेल डैश इज यूज्ड एज कैथोड. डेनियल सेल में ज़िंक, कापर, टिन या लेड खे कैथोड तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे. कहिड़ो आंसर आहे जेको डेनियल सेल में कैथोड तौर ते इस्तेमालु थींदो आहे. हुन में इस्तेमालु थींदा आहिनि 2 आंसर. हिकिड़ो हूंदो आहे ज़िंक, ॿियो हूंदो आहे कापर. ज़िंक जेको आहे उहो एनोड तौर ते इस्तेमालु थींदो आहे. कापर जेको आहे उहो कैथोड तौर ते इस्तेमालु थींदो आहे. तंहिंजे करे सही ऑप्शन आहे बी. सवाल नंबर 9 आहे 1 ग्राम इक्विवेलेंट वेट ऑफ एल्यूमिनियम इज इक्वल टू. एल्यूमिनियम जो 1 ग्राम इक्विवेलेंट वेट जेको आहे उहो छाजे बराबरि थींदो आहे. ए 9 ग्राम, बी 27 ग्राम, सी 54 ग्राम, डी 1 ग्राम. हाणे एल्यूमिनियम जो इक्विवेलेंट वेट कढण जे लाइ असां वटि फार्मूलो हुयो त हुनजो मास डिवाइडेड बाय कयूं पिया मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन जेके हुनखे नीडिड हूंदा आहिनि न्यूट्रल थियण जे लाइ. एल्यूमिनियम जो जेको वेट आहे उहो आहे 27 ग्राम. 27 रखंदो मथां. एल्यूमिनियम खे रिक्वायर्ड मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि 3, उहे रखंदो हेठां. 3 जो खोड़ो हणो 27 ते त 9 × 27 थींदो. त सही जवाबु आहे असांजो ए. त 1 ग्राम इक्विवेलेंट वेट ऑफ एल्यूमिनियम इज़ इक्वल टू 9 ग्राम्स. इहो असांजो 9 सवाल हुयो जंहिंजो सही ऑप्शन आहे ए. सवाल नंबर 9 आहे विच वन इज़ करेक्ट स्टेटमेंट. सही बयान कहिड़ो आहे. ए ऑक्सीडेशन अकर्स एट कैथोड. छा ऑक्सीडेशन कैथोड ते थींदी आहे. बी रिडक्शन अकर्स एट एनोड. रिडक्शन एनोड ते थींदी आहे. सी रिडक्शन अकर्स एट कैथोड. रिडक्शन कैथोड ते थींदी आहे. डी आयन्स लूज़ इलेक्ट्रॉन्स टू कैथोड. आयन्स इलेक्ट्रॉन जेको आहे पंहिंजो कैथोड ते विञाईंदा आहिनि. हाणे आयन्स पंहिंजो इलेक्ट्रॉन कैथोड ते अची करे इलेक्ट्रॉन कोन विञाईंदा आहिनि, उहे एनोड ॾे वञी करे पंहिंजो इलेक्ट्रॉन विञाईंदा आहिनि. छो त उन्हनि वटि वधीक जॾहिं इलेक्ट्रॉन हूंदो त उहे एनोड ॾे छिकिजी वेंदा आहिनि. तंहिंजे करे डी ऑप्शन त आहे कोन. बाक़ी ऑक्सीडेशन रिडक्शन वारो जेको आहे उहो असांखे सही जवाबु हिननि मां ॻोल्हणो आहे टिनी मां. सो तव्हां उहो जुमिलो यादि कयो जेको असां लिखियो हुयोसीं त ऑक्सीडेशन ऐं रिडक्शन खे यादि करे सघिजे थो हिकिड़े जुमिले सां. उहो हुयो एन ऑक्स कैचेस अ रेड केट. एन ऑक्स माना एनोड केथो एनोड ते ऑक्सीडेशन थींदी. एन ऑक्स कैचेस अ रेड केट रिडक्शन थींदी कैथोड ते. तंहिंजे करे सही जवाबु आहे सी. रिडक्शन अकर्स एट कैथोड. रेड केट जेको असां यादि कयो हुयोसीं, सो असां टिक कंदासीं सी खे. त असांजो सही जेको ऑप्शन आहे उहो इहो आहे. असांजी एक्सरसाइज़ जो सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन सवाल नंबर 10 सां गॾु त पुॼाणीअ ते पहुचे थो. वरी हाज़ुर थींदासीं असां नए लेक्चर सां गॾु. तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल.